नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। मांगे सोबो देरो का ख़बर ॾिनाऊं। सोबो देरो थाणे जी हद सगियो शहर में मज़दूरी लाइ आयल मोरेवासी 22 साला नौजवान मक़तूल परवेज़ अली वलद रमज़ान शेख के नामालूम माण्हुनि तेज़ धारा औज़ार सां गलो कपे लाश सगियो में बशीर चना जे पंप भरिसां लूसण जी फसल मां हथायो। इतला मिलण ते SHO मोहम्मद बचल काज़ी वाक़े वारे हंधि पहुतो। मक़तूल जो पोस्टमार्टम लाइ लाश सोबो देरो इस्पताल पहुचायो वियो। सोबो देरो इस्पताल में मौजूद मक़तूल परवेज़ शेख जे पीउ रमज़ान शेख मां पुपरी शेख मीडिया वारनि खे ॿुधायो त ज़ालिम ज़ुल्म कयो आहे। असां 4 ॾींहं अॻु मोरे मां कणक जो लाबारो करे आया हुआसीं त गुज़िरियल ॾींहुं शाम सिजु लथे महिल असांजो नौजवान मक़तूल परवेज़ शेख पंहिंजे रिश्तेदार अजब गुल शेख सां घर जे सौदे लाइ निकितो, जेको सॼी राति वापसी न मोटियो। सुबुह जो लूसण जी फसल मां लाश मिलियो आहे। SHO सोबो देरो वारसनि पारां ॿुधायल हिकु जवाबदार अजब गुल शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मक़तूल जे पीउ चयो आहे त लाश दफ़नाइण बाद केस दाख़िल कराईंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।